कणक जा आबादगार तव्हां लाइ ख़ासि पैगाम। कणक जी पोख लाइ अहिड़ी ज़मीन जी चूंड करियो जेका ज़रख़ेज़ ऐं नामियाती मादे सां भरपूर हुजे। पर जेकॾहिं ज़मीन कमज़ोर हुजे त उन ज़मीन खे कणक पोखण खां 1 महीनो पहिरीं ॻरियल सड़ियल वथाण जे भाण जूं 3 ट्रकूं फी एकड़ ॾेई हरनि सां मिलाए रेज करियो। थी सघे त ॿिटो रेज करियो त जीअं भाण ज़मीन में चङी रीति ॻरी मिली वञे। जंहिं बाद ज़मीन खे ठोस कल्टीवेटर जा 2 हर ॾेई पोखी लाइ तैयारु करियो। नाड़ी पोख लाइ कल्टीवेटर पोयां गादी ॿधिजे त जीअं ज़मीन में सेक मौजूदु रहे। जेकॾहिं ज़मीन हमवार न हुजे, ज़मीन खे लेज़र मशीन ज़रिए संवत में आणिजे त जीअं फसल खे हिकु जेतिरो पाणी ऐं भाण मिली सघे। छट खेड़ सारियुनि खां पोइ वांदी थियल ज़मीन लाइ मुनासिब तरीक़ो आहे, जॾहिं त सारियुनि जी वांदी थियल ज़मीन में ज़ीरो टिलेज नाड़ी ज़रिए पुण पोखी करे सघिजे थी। पकियनि सिम ऐं कलर वारियुनि ज़मीननि में कुर या घुड़बी पोख करियो। बीज खे छटण खां पहिरीं 8 खां 10 कलाक पाणी में पुसाए रखो। बीज खे पाणी में पुसाइण सां बीज जो फोटड़ो वधीक भलो थींदो। अहिड़ी तरह भलियल ज़मीन में कणक जी पोख नाड़ी रस्ते करियो। नाड़ी पोख में गंदगाह जे ज़ाब्ते में आसानी थिए थी। ॿियो त फसल खे भाण सही तरीक़े सां ॾेई सघिजे थो ऐं बीज जो पुण घटि इस्तेमालु थिए थो ऐं उन सां गॾोगॾु फोटड़ो भलो थियण सां गॾु नाड़ी पोख ॿियनि जे मुक़ाबले में वधीक पैदावार ॾिए थी। वधीक मालूमात लाइ हद जे वेझे ज़रई तोसी अमले सां राब्तो करियो या डायरेक्टोरेट जनरल ज़रई तोसी सिंध हैदराबाद में क़ाइमु थियल आबादगार हेल्पलाइन फ़ोन नंबर 31116461111 ते आफ़ी जे वक़्त में फ़ोन करे रहनुमाई हासिल करियो। ICT ज़रई तोसी मुशावरती ख़िदमतनि जो मर्कज़, डायरेक्टोरेट जनरल ज़रई तोसी ज़राअत खातो, हुकूमत सिंध।